तलाक जी मुड़स सां ॻाल्हि कॾहिं बि न कजांइ त मूंखे तलाक ॾे। मुंहिंजी ॻाल्हि अॼु पंहिंजी दिलि ते लिखी छॾिजांइ। मूंखे पंहिंजी सिंध मिठड़ी जा बुज़ुर्ग इंसान DIG IG SSP कमिश्नर ख़ुदा जो कसम वॾे वॾे उहिदे वारा बि ॿुधंदा अथई। मां तोखे अॼु नसीहत थो ॾियां, कॾहिं बि पंहिंजे घर वारे जे आॾो तलाक जी ख़्वाहिश न रखजांइ। भले ज़ालिम मां तुंहिंजो क़दुरु उनखे न आहे, इहो तुंहिंजो इम्तिहान आहे। जेकॾहिं ज़ालिम आहे न ज़ालिम खां बि तूं ज़बरदस्ती कोरड़ जे ज़रिए बि तूं खुला वठंदीअ न त बाद में हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, औरत हज़रात जे लाइ पहिरियों मर्द हूंदो आहे। उहो मर्द जेकॾहिं तूं पंहिंजे हथनि खां कढंदीअ त बाद में जेसि ताणी तूं क़ब्र जे अंदरि न पवे तेसि ताणी तुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां उहो मर्द बि अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जी अज़मत जो क़स्म न निकिरंदई। कंहिंजे पीउ जी धीउ आं तूं, कंहिंजी माउ जी धीउ आं। पंहिंजी इज़त बि बचाए, पंहिंजे पीउ जी इज़त बि बचाए, पंहिंजे पूरे घर जी बि इज़त बचाए। अॼु तोखे हर कोई फूकूं ॾींदो त तूं मज़लूम आं, जान छॾा, हीअं कर हूअं कर। इहे बाद में तोखे नज़र बि न ईंदा। इहे जेके तोखे सलाह मशवरा ॾियनि था न, जेके तोखे सलाह मशवरा ॾियनि था न, रब जी इज़त जो कसम बाद में तोखे किने तरीक़े सां बदनाम कंदा। मुंहिंजी ॻाल्हि लिखी छॾिजांइ, मुंहिंजी ॻाल्हि दिलि ते लकीर अथई। जेकॾहिं तोखे मर्द हज़रात पाण तलाक ॾींदो न त तुंहिंजो रब उहो नसीबु खोलींदो जो तुंहिंजे ख़्याल ऐं ख़्वाब ऐं मान में बि न हूंदो। जेकॾहिं तूं मर्द खां अलॻि करे खुला वरितई त इहा खुला बि तोखे बेकार आहे। भले पंहिंजी पसंदि जा मर्द ॻोल्ह, मदीने वारे सरकार जी इज़त जो कसम आहे उहो मर्द तुंहिंजी दिलि ऐं दिमाग़ मां कॾहिं बि न निकिरंदो, अञा तोखे तड़पाईंदो, ख़्वाबनि ऐं ख़्यालनि में सताईंदई। ए छोकिरियूं, कोरट में खुला जल्दी मिली वेंदी आहे, देरि न लॻंदी आहे, बाद में रत वारींदी आहे।